नाज़रीन, गोलार्ची वेझो अमीर शाह सिमनाले खे घारो लगने सबब केतराई गोठ पानी हेठ अची विया आहिनि, जॾहिं त मुतासिर बेयारो मददगार वेठल आहिनि। उन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे नासिर अंजुम शेख। जी नासिर। जी बिल्कुल, गुज़िरियल 4 ॾींहं अॻु गोलार्ची जे वॾे में वॾे सेमनाले अमीर शाह सेमनाले जे लिंक सेमनाले R3 में जेको घारो लॻो, जेतोणीकि इंतज़ामिया उहो घारो 4 ॾींहंनि खां पोइ बधण में कामयाब थी वई आहे, पर हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां गोलार्ची जे यूनियन काउंसिल तराई जे ॻोठ गफ़ूर जलालानी समेत जेके ॿिया 6 ॻोठ आहिनि उते अभी ॾिसी सघो था। हिते जेको आहे उहो 100 एकड़नि ते जेको पाणी बीठल आहे ऐं हिन ॻोठ ताईं ही जेके ॻोठ आहिनि, ही ॻोठ गफ़ूर जलालानी आहे। गफ़ूर जलालानी समेत इते जेके 6 ॻोठ आहिनि जेके मुकमल तौर ते जेके पाणी में बुॾल आहिनि, इन्हनि ॻोठनि ताईं पुॼण जो वाहिद जेको रस्तो आहे उहो ॿेड़ियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु ॿेड़ी में सवार थी जेको आहे जेके मुतासिर ॻोठ आहे उते पहुचण जी कोशिश करे रहिया आहियूं। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इंतज़ामिया तरफ़ां ज़िले इंतज़ामिया बदीन तरफ़ां हिननि खे सिर्फ़ु हिकिड़ी ॿेड़ी ॾिनी वई आहे, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे हिन ॿेड़ी खे जेको आहे इंजन बि कोन ॾिनो आहे, जे सबबु जेके ॻोठाणा आहिनि हू पंहिंजी मदद पाण ते हिन खे हलाइण ते जेको आहे मजबूर आहिनि। इन्हनि ॻोठाणनि सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी त इन्हनि जो चवणु आहे त 4 ॾींहं गुज़रण बावजूदि इंतज़ामिया न खेनि इन्हनि खां जेको आहे हिननि घरनि में पाणी बीठल आहे मुंतकिल करण जा को जोगा कदम खया आहिनि, न ई हिननि खे जेको आहे को रिलीफ जो जेको आहे उहो सामान ॾिनो वियो आहे। ॻोठाणा जेके आहिनि 4 ॾींहंनि खां हिते बुखू काटण ते मजबूर आहिनि ऐं हिननि जा ॿार बचा जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ बीमारी जे वर चढ़ियल आहिनि। हिते ज़िंदगी जेकी आहे अज़ाब बणियल आहे। हिन वक़्तु मूंसां गॾु हिन ॿेड़ी में सवार कुझु ॻोठाणा आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं त खेनि जेको आहे कहिड़ी परेशानी ऐं मुसीबतनि जो साम्हूं आहे। जी तव्हां असांखे ॿुधाईंदा त तव्हांखे कहिड़ी परेशानी आहे, तव्हां वटि इंतज़ामिया आई आहे, तव्हांखे अञा ताईं को खाद खुराक मिली आहे या को अव्हांखे जेको इमदाद मिली आहे? साईं कुछ भी असांखे इमदाद वग़ैरह ना आहे मिली, ना कोई इंतज़ामिया आई आहे, ना कोई असां वटि चूंडियल वॾेरो नुमाइंदो आयो, ना MP MNA आयो आहे। साईं मुराद अली शाह वज़ीर आला सिंध जेको आयो सो बि कल्ह बराए रास्त उतां रस्ते ताईं बदीन गोलार्ची रोड तां हलियो वियो, हेॾा असां वटि 1 किलोमीटर रोड जे कट हुयो उन ते बि न आयो ऐं उनखे हितां जे MP MNA ऐं इंतज़ामिया वग़ैरह उतां इहो चई करे मोटाए छॾियो त असां ॻोठ जी सार संभाल लहूं पिया। सार संभाल इहा लथी वञे पई त असां वटि न मच्छरदानी ॾिनी वई आहे, न टेंट ॾिना न विया आहिनि, न कोई असांखे कोई पैकेज रिलीफ ॾिनो वियो आहे, न असांखे को राशन पाणी आहे। असां वटि पाणी पीअण जो मुहैया न कयो वियो आहे। हे पाणी हालति जेको असां गंदो पाणी पीऊं पिया, जंहिंमां असांजा तक़रीबन ॻोठाणा वबाई बीमारियुनि में मुब्तला आहिनि। गैस्ट्रो आहे ऐं उन में कालरा आहे, पेट जूं अनेक बीमारियूं आहिनि जिन में असां मुब्तला आहियूं ऐं तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो जेको ॻोठ जी पोज़ीशन आहे। असां वटि 4 ॾींहं खां वठी मुसलसल तव्हां ॾिसो पिया पाणी जे हिनखे घेरे में असां अची विया आहियूं। सिम नाले जो त अमीर शाह जो जेको मेन नालो सिम नालो उतां खां टुटी वियो आहे। अॼु ॾींहं ते MP MN ठहियो, वज़ीर ठहियो, मुशीर ठहियो, पर उनजो कुतो बि असांजे दर ते लड़ी न आया आहियो। बाक़ी इहो आहे कि जिते गॾिजे थो शहर में वोट जे पुछनि था बाबा वोट ॾिजो, बाबा वोट ॾिजो। हे असां ते मुश्किल घड़ी आई आहे, मुसीबत आई आहे, असां बुखनि में मरूं पिया। असांजा नंढा नंढा बच्चा हली ॾिसो गेस्टोर में, जुलाबनि में, उल्टियुनि में, बुखारनि में पिया आहिनि था। को हिते रिलीफ कैंप कोन क़ाइमु थियो आहे, को असांखे रिलीफ कोन मिलियो आहे कि ज़िले इंतज़ाम तरफ़ां या कंहिं MP MN तरफ़ां रुगो ख़ाली कूड़ा फुआ हलाइनि था त असां बाबा हेतिरो माल ॾिनो आहे, हीअ राशन ॾिनो आहे, हीअ मच्छरदानी ॾिनी आहे, पर असां कसम था खणी ॻाल्हि करियूं असांखे 1 रुपए जी गोरी बि न आहे मिली अॼु ॾींहं ताईं। इन्हनि जो मुतालबो आहे त खेनि तुर्त जेको आहे हितां मुंतकिल करे रिलीफ कैंपनि में मुंतकिल कयो वञे ऐं हिननि खे जेको आहे उहो खाद खुराक समेत ज़िंदगी जी जेकी बि ज़रूरत वारी शयूं आहिनि उहे फ़राहम कयो वञनि। जी